सिंध जे ॿियनि शहरनि खां पोइ कराचीअ में बि हिरख जी अगवा करण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। कराची में हिकु शहरीअ खे अगवा कयो वियो हो, जंहिंजी बाज़ियाब थियण खां पोइ इंकिशाफ थियो आहे त हू हिरख जी अगवा थियो हो। हमरा 7 जनवरी ते औरत सां मुलाक़ात जी लालच में घरां वियो त वापसि न मोटियो। अहिड़ो केस सईदाबाद थाणे ते दाख़िल कयो वियो हो, जंहिं बाद पुलिस जांच शुरू कई। पुलिस जो चवणु आहे त औरत हमराह खे फोन ते दोस्ती करे घर घुरायो हो ऐं पोइ उते औरत जे साथियुनि हमराह खे क़ैद करे भत्तो घुरी वरितो। बाज़ियाब करायल शहरी जे घर भातियुनि खां 1.5 करोड़ रुपया भत्तो घुरियो वियो हो। सिंध जे ॿियनि शहरनि में धाड़ियल औरतुनि जे आवाज़ ते मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि जा माण्हू हिरखाए अगवा कनि था ऐं अहिड़ियुनि वारदातुनि में वाध अची वई आहे। औरताणे आवाज़ ते अणॼाण माण्हुनि खे जिते चओ उते पहुची वञनि था ऐं पोइ ॾोहारियुनि जे वर चढ़ी वञनि था। कुझु ॾींहं अॻु सिंध जे ज़िले घोटकी जे कचे वारे इलाइक़े में पुलिस कामयाब टारगेटेड ऑपरेशन कंदे हिरख जी अगवा थियलनि खे बाज़ियाब करायो हो। पुलिस जो चवणु हो त मग़विन मां 2 जो वास्तो हैदराबाद ऐं 2 जो पशीन ऐं कोयटा सां आहे। इन्हनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन दौरान फायरिंग जी ॾेवठ में 2 धाड़ियल ज़ख़्मी थिया हुआ। कराची जे अवाम लाइ इन खां अॻु बि वार्निंग जारी कई वई हुई त हू कंहिं बि ठगीअ खां बचण लाइ होशियार रहनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk